आहे इन बाबति तव्हांजो छा चवणु आहे कातलनि जे गिरफ़्तार न थियण छा चवणु आहे चोरी वादल उहे न उते वापसी नथी पुलिस ॿाहिरि खची तबाही कंदासीं अर्ज़ु इहो आहे त चोरी जे करे करोड़े जी थिए थी ॿी ज़ाती न थिए थी ऐं चोर बि करोड़े घर में किरनि था ऐं जेको आहे साईं जेकॾहिं FIR थिए थी उहा बि करोड़ ते थिए थी इहो त सिधो त न कंदो टारगेट ई उहो करोड़ आहे चोरनि जो या पुलिस जो इहो आहे त ईअं इंदा न थींदो जीअं थियो आहे त तव्हां पाण सैफुद्दीन में 6 महीना अॻु में चोरी थियल आहे ऐं 15 महीनो अॻु में थी आहे चोरी ॿ चोरी थी वञी हिन साहिबु तव्हांजो वॾो मुंशी वेठो आहे यार मतिलबु बड़े पकड़ चोर ख़ुदि पाण चढ़ियो आहे मां सरेआम 500 माण्हू जे साम्हूं चवां तव्हां चओ था पुलिस चोरनि में मुल्क न त पोइ चोर खे छॾे मां इहो अर्ज़ु कयां थो त सभु चोरियूं वापसि कराईंदुमि हर हाल में 8 ॾींहंनि जे अंदरि हा हिन जा कातिल 8 ॾींहंनि जे अंदरि थींदा तव्हां मुंहिंजी ज़बान आहे छो अॻु में बि ईअं चई आहे नी त असां कातिल बि गिरफ़्तार कंदासीं ऐं तव्हांजी चोरियूं जेके शहर में थियनि अलाह जो हुकुम थी वेंदी